अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा साल हाणे रिस बिजार खान जे मथा हमलो कंदो। छा रिस खान बहादुर अमराद के आज़ाद कंदो। छा शेरोज खान चांडुकी जी शादी शहमीर सां कराइंदो। छा रिस बिजार साल जी भेण बानो के अगवा करण जी कोशिश कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो साल जेको आहे तमामु जल्द प्लानिंग ठाहींदो ऐं सभई दोस्त गॾु करे पोइ सोडा खे बि इतला करे छॾींदो। सोडा खे चवंदो त हाणे तोखे तमामु जल्द तयारु थियणो पवंदो। बिजार खान खे इहा ख़बर न पवे त असां उनजे मथां हमलो करण वारा आहियूं। उनजे करे असां उनखे जे मथां अहिड़ो हमलो कंदासीं जो हू आईंदा यादि रखंदो। पोइ हू आईंदा किथे बि छोकरनि जी न वठंदो। सोडा चवंदो त साला तूं अॻो हुकुम कर, मां तोसां हर हाल में गॾु आहियां। बहरहाल हाणे असांखे इहो सोचणो आहे त छा हमराद ऐं चांडुकी इहे अॼुकल्ह कंहिं वटि क़ैद आहिनि। छा लाइ चवंदो त मुंहिंजे अंदरि सां इहे रिस खान बहादुर वटि क़ैद आहिनि। जेकॾहिं उन वटि क़ैद न हुजनि हा त पोइ रिस खान बहादुर मेहरू खे मारे ऐं उनजो लाश घर रवानो न करे हा। तंहिं करे इहो तूं पक सम्झ त इहे क़ैद रिस खान बहादुर वटि आहिनि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शामराद जेको आहे रिस खान बहादुर खे मिनतू कंदो। उनखे चवंदो त तूं मूंखे जीअं चवंदे मां उअं ई कंदुसि। तूं मुंहिंजी धीउ चांडुकी ऐं शेरोज जी शादी करा। बहरहाल इन में मां कुझु बि नथो करे सघां, इहो मां तव्हांजे मथां थो रखां। रिस खान बहादुर चवंदो त शामराद हाणे तूं भले कुझु बि करे छॾ, बहरहाल तोखे हाणे माफ़ी कॾहिं बि न मिलंदी। हाणे तुंहिंजो सिर्फ़ माफ़ी मौत आहे, मौत खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। शामराज चवंदो त रिस खान बहादुर तव्हां ईअं न कयो। अगरि जेकॾहिं तव्हां ईअं कयो त पोइ मुंहिंजी धीउ चांडुकी रुली वेंदी ऐं हू रड़ंदे रड़ंदे मरी वेंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बिजार खान जेको आहे रिस खान बहादुर खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन साले खे मञा ऐं मूंखे बानू जी संग वठी ॾे। रिस खान बहादुर चवंदो त मुंहिंजे अंदर सां ईअं साल कॾहिं बि राज़ी न थींदो। मां चाहियां थो त हिकु भेरो बानो खे अगवा करे ऐं तुंहिंजे हवाले कयां जीअं तूं उन सां शादी करे सघी। बिजार खान चवंदो त रिस मां ईअं नथो करे सघां। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।